नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ॼामशोरो में खबर ॾींदा हलूं त जदोजहद कमेटी ॼामशोरो पारां अवामी कॉन्फ्रेंस कंदे चयो है त ॼामशोरो शहर मसइलन जो गढ़ बणजी वियो है। इन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो ॼामशोरो में अवामी न्यूज़ जो रिपोर्टर मेजर खोसो पंहिंजी रिपोर्ट में। जी नाज़रीन, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त अॼु जदोजहद कमेटी ॼामशोरे जे पारां ॼामशोरे फाटक ते अवामी कॉन्फरंस कोठाई वई, जंहिं कॉन्फ्रेंस में ॼामशोरे शहर जे सियासी समाजी मज़हबी ऐं वापारी तंज़ीमनि जे अॻवाननि सां गॾु शहरनि बि वॾे अंग में पुण शिरकत कई। अॼोकी इन अवामी कॉन्फ्रेंस में ॼामशोरे शहर में जेके बुनियादी मसइला आहिनि, जंहिंमें ड्रेनेज सिस्टम, टुटल रोड रस्ता, पीअण जो पाणी ऐं स्पेशली जेको ॼामशोरे में ताज़ो इशू तमामु वॾी हद ते वञी पहुतो आहे, उहो बदमनी जो मसइलो आहे। ऐं कुझु ॾींहंनि खां ॼामशोरे में बदमनी जा केतिरा ई वाक़िया पेश अची चुका आहिनि। ऐं उन खां पोइ जेकॾहिं अञा बि इन्हनि मसइलनि जो को तदारक न थियो त पोइ वज़ीर आला सिंध सैयद मुरादली शाह जे घर जे अॻियां बि असीं धरणो हणण ते मजबूर थी वेंदासीं। जी मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।